नाज़रीन, सुई वाया खड़ी रोड गुज़िरियल 10 सालनि खां मरम्मत न थियण सबबि तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि आम माण्हू तोड़ी ट्रांसपोर्ट अमलो सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इन हवाले सां पेश आहे सिकंदर अली शहर जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं स्विगी वाया खड़ी रोड ते, जेको केतिरे अरसे खां वठी हंधा मुकमल तौर तबाह थी वियो आहे। अचो त मुसाफ़िरनि ऐं आम माण्हुनि सां ॻाल्हि ॿोली हुनजो छा चवणु आहे। सर जी अर्ज़ु आहे असांजो त स्विगी खड़ी वारो रोड हीअ असांजो केतिरनि ई सालनि खां मरम्मत न थी सघियो आहे। हिते गाॾियुनि जा टायर 2-3 महीने मटाइणा था पवनि ऐं असां केतिरे ई हिन आज़ार में पियल आहियूं हिन रोड जे न थियण जे करे। असां आला अमलदारनि खे अर्ज़ु था कयूं त हीअ रोड जल्द खां जल्द मरम्मत कराए वञे, ठाराए वञे। ये रोड आहे सर स्विगी खां खरड़ी ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदड़ रोड आहे। काफ़ी अर्से खां हिनखे तक़रीबन 10 खां 15 साल थी विया आहिनि जेका रोड जी का मरम्मत न थी आहे। उनजे करे असां केतिरा ई चकर माना मीडिया तोड़े सोशल मीडिया ते हिन जो माना रिपोर्टूं कयूं आहिनि काफ़ी बार। उन खां बाद में धरना ऐं एहतजाज बि रिकॉर्ड कराया आहिनि, पर उनजे बावजूद बि का मरम्मत न थी सघी आहे। भाई काफ़ी टाइम खां वठी रोड न ठहियो आहे। स्विगी खां खरड़ी रोड आहे ऐं जेके बि हिते नुमाइंदा आहिनि, जेके बि सरबराह आहिनि, सभु खाइण जे पोयां आहिनि। हीअ काफ़ी टाइम खां वठी तक़रीबन 8-9 साल थी विया आहिनि। हिननि जी बजट मथे इहा लिखी वई आहे त भाउ रोड ठहियल आहे, हुई त उहा ई मुसीबत लॻी पई आहे। ही रोड 15-20 साल खां वठी करे जेको आहे न ख़राब हालत में आहे। हिनमहिल असांजे हिननि गाॾियुनि जा बि जेको आहे न टायर जा कम लही विया आहिनि हली उन खां बाद में जेकॾहिं बरसाति वग़ैरह पए थी पई त बरसाति में असांखे एॾी मुश्किलात थिए थी पई, जो असां को मरीज़ अगरि खणी था वञूं पिया त असांजो 20 मिंटनि जो सफ़र 1 कलाक में थिए थो पियो। इन जे करे असांखे जेको आहे न असां आला अमलदारनि खां इहा घुर था कयूं पिया ऐं जेको आहे त असांखे रोड ई जेको आहे न ॾिनो वञे, रिपेयर कराए ॾिनो वञे। तव्हां हिते आम माण्हू ऐं मुसाफ़िरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुसाफ़िरनि जो इहो ई चवणो त असां केतिरे अर्से खां वठी जेको रोड आहे उहो हंधा हिकिड़ी तबाह थी वियो आहे। असां चूंडियल नुमाइंदनि खे काफ़ी दफ़ा अर्ज़ु बि कयो आहे, लेकिन हिनमहिल ताईं को बि दादरसी न आहे सघी। कैमरामैन इम्तियाज़ सां गॾु सिकंदर अली, मेरा TV न्यूज़।